हिकड़े असहाबी ते मदीने वारा साईं नाराज थी पिया। हबीबन हुकुम कयो को राज जी गाली पढ़ में ज़ाहिर न कजो। बनु कुरैज़ा जे यहूदियुनि वटि जेॾीमहिल वियो महबूबन झलियो हुसि त ही मुंहिंजी ॻाल्हि ज़ाहिर न कजांइ। पर जेॾीमहिल उते वियो पुराणी संगत हुयसि उन्हनि सां ॻाल्हि करे वेठो जी ॻाल्हि त कयम पर ओॾी महिल ॼणो ईअं पियो सम्झां त मुंहिंजे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वई। मूं चयो त मां ख़यानत करे वेठो आहियां। मुंहिंजे पुनल मूंखे झलियो हो, मुंहिंजे दिलबर नबी मूंखे मनो कयो हुयो त ॻाल्हि ज़ाहिर न कजांइ यहूदियुनि सां, पर मां ॻाल्हि ज़ाहिर करे वेठो आहियां। हाणे जो मोटियो त अखियुनि मां ॻोढ़ा ॻाढ़ींदो आयो। जीअं मस्जिद नबवी में पहुतो कि रस्सी खणी चो, रस्सी खणी आयो पंहिंजो पाण खे मस्जिद नबवी जे हिकिड़े थंभ सां ॿधाए छॾे। मूं ग़लती कई आहे, थंभ में पाण खे ॿधायई। हाणे तेसी मां पंहिंजी रस्सी न खोलींदुसि जेसी ताईं पुनल पाण परची अचे। रस्सी पाण न खोले, रस्सी में ॿधो पियो आहे। हबीबन करीमन फरमायो जेकॾहिं पाण खे रस्सी में न ॿधाए हा असां ॾे हलियो अचे हा त असां ओॾी महिल ई बख़्शे छॾियूंसि। असां दरगुज़र करण वारा आहियूं, असां बख़्शण वारा आहियूं। जे असांजे तॾहिं ते असां ॾे हलियो अचे हा, असां खां माफ़ी घुरे हा त असां बख़्शे छॾियूंसि हा। पर हाणे हिन पंहिंजो पाण खे रब जे घर में थंभे में ॿधायो आहे। हाणे इन जो फ़ैसिलो अल्लाह पाण कंदो। ऐं उहो थंभो अॼु ताईं उन थंभे जो नालो उन असहाबी जे नाले सां सॾिबो आहे, उस्तवाना अबू लुबाना, अबू लुबाबा असहाबी। उन जे नाले सां उहो थंभो अॼु बि सॾिबो आहे जंहिं थंभे में पंहिंजो पाण खे ॿधायो हुई। ऐं अजीब ॻाल्हि इहा आहे त महबूबन जो जेको मस्जिद नबवी ते निकिरण जो दर हुयो उन दर जे साम्हूं थंभो। जेॾीमहिल महबूब निकिरनि पंहिंजे हवेली मथां त हिन जे पथल हथनि ते निगाह पवे। हुज़ूर उतो अॻियूं गुज़री हलिया वञनि मिंबर ॾे। मुंहिंजा दोस्तो पोइ उन असहाबी सगोरो चए थो महबूब हीअं अचनि, महबूब हलिया वञनि, वरी मोटनि निमाज़ पढ़ाए वरी हलिया वञनि। मां पियो ॾिसां त केॾी महिल मूं जे करीब ईंदा, केॾी महिल पिरी पाण राज़ी थी मुंहिंजी रस्सी खोलींदा। रात ॾींहुं रोआं पियो, आज़ी निज़ारी कयां पियो तांजो उहो वक़्तु आयो जो जिब्रील अमीन आसमाननि तां लथो आहे। उहो मुंहिंजा महबूब हिन आशिक जो रोअण रब खे वणी वियो आहे। बराबरि हिन हुकुम टोड़ियो हुयो पर जो रुनो आहे गोड़ा ॻाढ़िया अथई ऐं न्याज़मंदी खां हयाव खां काटो झुकायो अथई। हिन जा इहे गोड़ा रब खे वणी विया। ओ महबूब हाणे तव्हां पाण पंहिंजे प्यार वारे हथनि सां इन जी रस्सी खोलियो। सुभान अल्लाह। हुनजी रस्सी त के हथ सां खोलियूं, उनखे त माफ़ी मिली वई, पर हाणे इहो थंभो तोबा वारो अॼु ताईं बि पर क़यामत ताईं इहो थंभो क़ाइम हूंदो। जेको बि गुनहगार इन थंभे वटि अची पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठे, लख गुनाह घड़ीअ में माफ़ी मिली वेंदी। फ़कीरो रब शल तव्हां सभिनी खे मदीने जो दीदार नसीब करे। असां सभिनी खे रब शल मदीने पाक जी हाज़िरी नसीब करे त पोइ इन थंभे ते ज़रूर वञिजो। इन थंभे ते वञी दुआ
ते लब दुआ घुरजो मुझे उत्ते जी मरतबा बीहंदो तो मदीने वाले साईं जी सेना दी मुबारक होंदी महबूब तवाजे